आईजी सिंध रिफ़त मुख़्तार राजा मंशियात फ़रोशन जे साथारी हुजण ऐं ॿियनि इल्ज़ामनि हेठि हैदराबाद रीजन जे ज़िलनि मटियारी बदीन ऐं ॼाम शोरो जे 3 इंस्पेक्टरनि 4 सब इंस्पेक्टर्स 2 एएसआई ऐं 4 सिपाहियुनि खे मुअतल कंदे कराची बी कंपनी हेडक्वार्टर गार्डन में रिपोर्ट करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जॾहिं त डीआईजी मुक़दस हैदर ऐं आसिफ एजाज शेख खे जांच ऑफिसर मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी कंदे 10 ॾींहनि अंदरि रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई आहे। मुअतल थींदड़नि में सीआईए इंचार्ज जामशोरो सब इंस्पेक्टर नेक मोहम्मद खोसो, एसएचओ शाहपुर दरपुर, इंस्पेक्टर इशफाक अहमद मंगी, लूणीकोट जो एसएचओ सगीर सांगी, अगुणो सीआईए इंचार्ज मटियारी इंस्पेक्टर अयाज मेमन, सब इंस्पेक्टर जाहिद सिराज, सब इंस्पेक्टर जुल्फकार अली ओढाणो, सब इंस्पेक्टर एसएचओ मटियारी खादिम हुसैन ब्रह्माणी, एएसआई रसूल बख्श खानदेव, एएसआई उर्स ब्रह्माणी, सिपाही कांडेरो जसकानी, अली गुल खासखेरी, वसीम मंगड़हार, डीआईबी एहलकार गुलाम अली ब्रह्माणी शामिल आहिनि।